PST ऐं JST जी भर्तियुनि वारे अमल में अॼु असां हिकु नई अपडेट सां हाज़िर थिया आहियूं त सिंध में जेके तालीम खाते पारां प्राइमरी ऐं जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर्स जी भर्तियुनि वारो जेको मामिलो आहे उन्हनि में काफ़ी तालका अहिड़ा आहिनि जिते जेके घुर्बल रिक्वायरमेंट हुई उन तहत उम्मीदवार ई उन भर्तियुनि वारे अमल में उन तालीम खाते खे न मिली सघिया आहिनि। त इन हवाले सां असां तालीम खाते जे सेक्रेटरी ग़ुलाम अकबर लगारी साहिब सां हिकु भेरो ॿीहर मिलिया आहियूं। हुननि खां इहा अपडेट वठंदासीं त उहे कहिड़ा तालका आहिनि जिते उन्हनि खे उम्मीदवार ई न पिया मिलनि। हाँ, ये सिंध में 20 तहलका अहिड़ा हुआ जिते असां वटि सीटूं घणियूं हुयूं ऐं असांखे 40 मार्कुनि ते पास कैंडिडेट न पियो मिली सघिया। उन्हनि तहलकनि में ठटे ज़िले जा तहलका, सिजावर ज़िले जा तहलका, ॿ टाउन जेको कराची जा जंहिंमें मलीर ऐं गदाप आहे, 2 थाणे बुला खान जा, जमशोर जा जंहिंमें थाणे बुला खान ऐं मांझंद आहे। ईअं असां वटि कंहिंमें बॉइज़ हुआ त गर्ल्स कोन हुयूं, कंहिंमें गर्ल्स हुई, मिसाल ठटे में गर्ल्स जाम हुयूं त बॉइज़ कोन हुआ असां वटि। ईअं असां उन्हनि 20 तहलकनि जो वरी नए सां इम्तिहान करायो IBS अखर खां। ॿीहर इम्तिहान पास करण खां पोइ केतिरा ई असां हुते ट्रेनिंग्स बि करायूं, स्पेशली असां ट्रेनिंग्स करायूं त हिननि इलाइक़नि में छोकिरा छोकिरियूं जेके आहिनि उहे पढ़नि ऐं इम्तिहान ॾियनि। उहे पढ़ी इम्तिहान ॾेई हाणे माशाल्लाह उनजो रिज़ल्ट बि अनाउंस थी वई आहे ऐं ईंदड़ सूमर खां उन्हनि जो रिक्रूटमेंट प्रोसेस बि असांजो शुरू थियो पियो आहे। इंशाल्लाह असांजो 5 खां 7 हज़ार पोस्टूं असांजूं इन्हनि 20 तहलकनि में आहिनि जेके फिल थी वेंदियूं।